अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अल्हम्दुलिल्लाह हिकु दफ़ो ॿीहर अवां जी ख़िदमत में हिकु नए प्रोग्राम सां गॾु हाज़िर थियो आहियां। प्रोग्राम जो नालो आहे मदाइन सां मुलाक़ात। सिंध धरतीअ जे बेताज बादशाह उस्ताद अलहाज हाजी जानण फ़क़ीर जंहिंजे प्यारे शागिर्द सिंध जे मशहूरु मारूफ़ नाथ ख़ान फ़क़ीर लियाक़त अली चाचड़ साहिब जन सां असां अॼु गॾु मौजूदु आहियूं। साईं जन सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं। असां सां हिन प्रोग्राम में गॾु रहिजो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा ऐं साईं जन सां असां हाल अहिवाल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं सभ खां पहिरियों तव्हांजा किरोड़ कुर्ब जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांजे नाले कयो। सभ खां पहिरियों साईं जन खां इहो सुवालु आहे त साईं तव्हां नात ख़ानी जी कॾहिं शुरूआति कई, कहिड़े सन में कई? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो घुराइण जो मां बेहद मशकूर आहियां। तव्हांजी इहा महिरबानी आहे जो मूंखे तव्हां घुराए करे मूंखां इंटरव्यू वठो था। मुंहिंजी पहिरियों शुरूआति त स्कूल में 5 दर्जे खां मां पढ़ंदो हुउसि। उन वक़्त खां शुरूआति हुई असांजे ॻोठ जो दरवेश हो फ़क़ीर सुल्तान सूमरो। हुनातियूं पढ़ंदो हो। उनजी ॿुधी शौक़ु ऐं महबूबनि करीमनि जी महिरबानी, अलाह जी महिरबानी जो असांखे पंहिंजी ड्यूटी ॾियारी। मां 1964 में उस्ताद जानण जो शागिर्द थियुसि। चिचिड़े में जॾहिं उस्ताद मौली मोहम्मद सालिह रहमतुल्लाह अलैह जन जलसो करायो, उते उस्ताद जानण ऐं हाजी ग़ुलाम नबी मास्तर अलाह ॾिनो इहे आया। हुननि जो उस्तादारनि जो असां ॻाइणु ॿुधी मुतासिर थियासीं। ऐं मां अर्ज़ु कयो उस्ताद मौली मोहम्मद सालिह खे, साईं हाजी साहिब खे चओ त मूंखे शागिर्दु करे। पोइ उस्ताद मौली मोहम्मद सालिह वाह खां वठी उस्ताद जानण खे चयो त हिनखे दुआ बि कर ऐं शागिर्दु बि कर। जंहिं ते उस्ताद जानण साईं लफ़्ज़ वरायो त दुआ जे दरवाज़े ते तूं वेठो आहे, दुआ तूं करेसि, मुंहिंजो शागिर्दु आहे, मुंहिंजो बचो आहे। पोइ उस्ताद मूंखे पुठी बि ठपी ऐं दुरूद पढ़ी शुकारो ॾेई मूंखे शागिर्दु बि कयो। 1964 खां मां उस्ताद जानण जो शागिर्दु थियुसि। उस्ताद जानण साईं उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब रहमतुल्लाह अलैह पोइ तशरीफ़ बि लॻल आहिनि। इन्हनि जे बारे में हिकु अहिड़ी का यादगार इन सां गॾु महफ़िल हुजे या तव्हांजी ज़िंदगी खां न विसरंदड़ महफ़िल हुजे, उनजो ज़रूरु असां सां ज़िक्र कजे। उस्ताद हाजी जानण साईं रहमतुल्लाह अलैह, हाजी लीमो फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह, हाजी हज़रत ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह, वॾा दरवेश हा ऐं बुज़ुर्ग हा। हुननि जूं केतिरियूं ई महफ़िलियूं आहिनि जेके यादगीर जे रखण जेतिरियूं आहिनि। पर हिननि जी हिकिड़ी का महफ़िल असां दरगाह हज़रत मौली मोहम्मद क़ासिम रहमतुल्लाह अलैह मशहूर साहिब जी दरगाह ते जेको हिननि ॻायो उस्ताद हाजी जानण ऐं लीमे फ़क़ीर ऐं हाजी ग़ुलाम नबी मैसर, उहा महफ़िल असां खां अॼु ताईं कोन विसरी आहे। जंहिंमें इहो गज़ल पढ़ियो, ओ पुनल अॼु ओचिते तुंहिंजे पार जो थम पूर पियो, रोवंदे रीहूं कंदे हीअड़ो वञे बहलूर पियो। उहा महफ़िल असां खां कॾहिं विसरी आहे, न विसरंदी बि। ऐं उस्तादारनि सां मुंहिंजी महफ़िल उस्ताद हाजी जानण सां गज़ल चयल, मोह भविया मूंखां रुसी मुंहिंजनि कुसूरनि जे करे, इहो बि मुंहिंजी ज़िंदगी जो तारीख़ी मिसाल हो। उनखां पोइ अदो ख़ान मोहम्मद ऐं असां गॾिजी लीमे फ़क़ीर सां महफ़िल कई, गॾु ॻायो। उहा महफ़िल बि असांजी तारीख़ी महफ़िल हुई। ऐं ॿियूं महफ़िलियूं केतिरियूं हुननि जूं हज़ारे। पर हिन वक़्तु तव्हां माशाअल्लाह हेॾो तव्हांजो कैरियर थियो आहे, हेतिरा साल तव्हां नात ख़ानी में वक़फ़ करे छॾिया आहिनि। ऐं केतिरा हिन वक़्तु ताणी शागिर्द कया, सिंध लेवल ते, पंजाब लेवल ते केतिरा शागिर्द कया? जीअं त मुंहिंजा शागिर्द तक़रीबन 40 खां मथे। बाक़ी जेतिरी जंहिंजी मुराद ओतिरो उनजो नतीजो उनखे मिलंदो आहे। फैज़ हासिलु तॾहिं थींदो आहे शागिर्द खे जॾहिं उस्ताद जी मुराद में रहे। मुंहिंजा हिन वक़्तु बि तमामु बहितरीनु ॻाइणा शागिर्द मुंहिंजा सिदाकत अली, रोशन अली महरा, या हाजी मोहम्मद इक़बाल मलक आहे, या फ़क़ीर कांबू फ़क़ीर महरा, ॿिया बि केतिरा बि मुंहिंजा शागिर्द, हाजी रब नवाज़ आहे, हबीबुल्लाह आया, चाचड़ साहिब। पर बचा सभई पीउ माउ खे प्यारा हूंदा आहिनि, त मुंहिंजा बचा आहिनि सभु मूंखे सभई प्यारा आहिनि।
मां वटि इहो फ़र्क़ु न आहे त हे शागिर्दु मूंखे वधीक प्यारो आहे ऐं हीउ मूंखे घटि प्यारो आहे। हिन वक़्तु जेको बि तव्हां कैरियर करायो एतिरे में तक़रीबन कहिड़ा नात खान सिंध जा जंहिंसां तव्हां जोड़ आहियो, जीअं उस्ताद हाजी जानन फ़कीर लाइ तव्हां ॿुधायो, उनखां अलावा कहिड़ा मशहूरु नात खान, उन्हनि खां वधीक त को बि मशहूरु न आहे, पर बहरहाल मौजूदा दौर में जा जेके वफ़ात करे आहिनि केतिरा नात खान आहिनि, कुझु चंद जोड़ जेके तव्हांजा मशहूरु हलिया उन्हनि जा बि नाला ज़रूरु ज़िक्र कजो। उस्ताद जी महिरबानी सां हिन वक़्तु जेके बि असांजे सिंध जे हलण चलण वारा नात खान, हाजी अब्दुल हक या ग़ुलाम रसूल बुघियो, अब्दुल हकीम मरहूम बुघियो, अलाह उन्हनि जे मज़ार ते रहमत नाज़िल करे, या ग़ुलाम सरवर चांडियो, अहमद अली जतोई, तक़रीबन सुठा सुठा नात खान, या उस्ताद जो नींगर नूर अहमद हिन गुनाहगार समूरनि सां गॾु आयो, अदे ख़ान मोहम्मद सां, छो त हीअ त असां पाण में बिरादर बि आहियूं, उनखां पोइ भाइर बि आहे नात खान जे हिसाब सां, नात खान बि इहो त असां रोज़ानो ॻाईंदा रहूं। बाक़ी जे लाइ सिंध जा जेके तमामु पंहिंजे नालो रोशन आहे उन्हनि जो ख़ुदा कयो आहे, उन्हनि बि समूरनि सां मां ॻायो आहे। बाक़ी जेको आहे असांजे मथां अलाह जी महिरबानी, अलाह जे हबीब जीअं उस्ताद जी दुआ आहे, ॿियो असांजो अहिड़ो हाल कोन्हे, एॾा वॾा नात खान असां आहियूं कोन्हे, पर उन्हनि जी महिरबानी अल्हम्दुलिल्लाह जेको असां इन महबूब जी ड्यूटी था ॾियूं, ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असांखे अलाह पंहिंजे हबीब जी साईं मखदूम साईं सजाद हुसैन रहमतुल्लाह अलैह फरमायो हो त मुल्तान शरीफ़ असांजे मुर्शिद करीम फरमायो ऐं त कचहरी में वेठा हुआसीं त फरमाईं त ज़बाना जेके आहिनि उनखे ख़ुदा रुतबा ॾिना आहिनि, के ज़बानूं अहिड़ियूं आहिनि जिन खां ख़ुदा 24 कलाक पंहिंजी ऐं पंहिंजे हबीब जी तारीफ़ थो करवाए, ऐं के ज़बान अहिड़ियूं आहिनि जंहिंखां ख़ुदा क़ुर 24 कलाक पढ़वाए, के ज़बान अहिड़ियूं आहिनि जिन खां बद लफ़्ज़ थो इस्तेमालु करवाए। इहो ज़बाननि खे रुतबो मिलियल आहे, इहो असांजो को वस न आहे, इहो मालिक जी महिरबानी। साईं 57 साल क़रीबन तव्हांखे नात खान जी फील्ड में थी विया आहिनि, आवाज़ अंदाज़ सुभान अल्लाह ॿुधण वारे जो ढो ई न थिए त उस्ताद लियाक़त खे ॿुधूं, छा वजह आहे, का अहिड़ी वजह जेकी तव्हां नवनि नात खाननि खे ॿुधाइणु चाहियो, का अहिड़ो थी सघे? असुलु वजह उन जो इहो आहे त क़ल्ब जी कोठी साफ़ु रखणु पहिरियों वजह इहो आहे। हुन खां पोइ मां मिसकीन खे साईं भुरल शाह कुरैशी ऐं मस्त लाल शाह जी दुआ थियल आहे, छो त अलाह वारनि जी ज़बान सैफ़ आहे, उन्हनि जी ज़बान मां जेको लफ़्ज़ निकिरंदो आहे उहो ख़ुदा वटि मक़बूल थी वेंदो आहे। मुंहिंजो को कमाल न आहे, न कॾहिं को मां, छो त जॾहिं थोरो मुंहिंजो आवाज़ु कमु छॾे वेंदो हो त मां लूणु इस्तेमालु कंदो हुउसि ऐं ॿी का अहिड़ी शइ कोन इस्तेमालु कंदो हुउसि। बाक़ी ईअं जीअं लीमो फ़क़ीर बादाम इस्तेमालु कंदो हो, उस्ताद जानण कुझु कख इस्तेमालु कंदो हो, छो त हर हिक जी आवाज़ जी गलो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, तबियत पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, ऐं असां काई खुराक कोन कई आहे। बाक़ी ख़ासि खुराक मुंहिंजी आहे त मां दुरूद ताज रात जो रोज़ानो पढ़ंदो आहियां, इन जी महिरबानी आहे। ऐं 57 साल कैरियर गुज़री वियो, इन में घणा सुर जेको आहे त कोयारी राणा केतिरा सुर तव्हां इन जी वरखा कई, केतिरा सुर पढ़िया ऐं महफ़िलनि खे सजायो? तक़रीबन असां मालकोंस, भेरवी, पहाड़ी, अरबी भेरवी, मुल्तानी भेरवी, या उन सां गॾोगॾु असांजा सिंध जा राग तिलिंग आहे, कोयारी आहे, राणो आहे। राणो बि त तिलिंग में जान निकितल आहे, को राणो पाण राग न हुयो, पर राणो जेको आहे गवीअनि पंहिंजो तिलिंग में जा इस्तेमालु कयो। सो तक़रीबन घणा सुर 16 जी मंज़िल ताईं मां ॻाया आहिनि। बाक़ी उबूर असांजो जेको आहे, उबूर मुंहिंजो इहो आहे ख़ासि करे राग पहाड़ी ते ऐं लोड़ाऊ ते, इन ते मुंहिंजो कंट्रोल हूंदो आहे। कल्याण ते इन्हनि रागनि ते मुंहिंजो कंट्रोल आहे। बाक़ी राग ॾुखिया आहिनि, पर ड्यूटी ॾींदा आहियूं, इनशाला ॻायो हूंदोसीं त कॾहिं को ॻाइणो ॿुधी करे असांखे मयार न ॾींदो त हिन जॻह तां इहे घुसी वियो, छो त इहा उस्ताद जी दुआ आहे ऐं उनजी महिरबानी। इहे जेके सुर तव्हां ॿुधायो इन्हनि मां थल में सुर थी वञे कंहिं बि सुर में? आए ला
लाए लऊं अदियूं वियो निकिरी मुंहिंजो हो त पुनल अॼु मावारे वियो ओ हो त पुनल अॼु मारे वियो दिल बर दिलड़ी धुतारे वियो लाए लऊं अदियूं वियो निकिरी मुंहिंजो हो त पुनल अॼु मारे वियो सुती पियार में सूरज लाओ सुती पियार में सुती पियार में सूरज लाओ पिंघ माझी प्यारे वियो लाए लऊं अदियूं वियो निकिरी मुंहिंजो हो त सजण यजमारे वियो उठड़ा यारी जाम जालाओ आधी रात उतारे वियो लाए लऊं अदियूं वियो निकिरी मुंहिंजो हो त सजण यजमारे वियो अदियूं चाहो लतीफ चैलाओ भरजल घोट लतीफ चैलाओ ओ घुरन सां दिल घाए वियो लाए लऊं अदियूं वियो निकिरी मुंहिंजो हो त सजण यजमारे वियो साईं उस्ताद हाजी गुलाम नबी हाजी लीमो फ़कीर उस्ताद जानण फ़कीर नात अकेडमी पनवाकिल जेका सिंध जे मशहूरु नात ख़ान हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जी जॻह ते आहे उन में अची तव्हांखे कीअं लॻो तमामु बहितरीनु ऐं तमामु सुरूर आयो छो त हीअ जेका ख़ान मोहम्मद जफ़ाकशी कई आहे उनजो उजूरो इंशाअल्लाह उनखे अलाह अलाह जो हबीब ऐं उस्तादनि जी दुआ सां छो त फ़क़ीरनि जो रूह राज़ी कयो अथसि हाजी ग़ुलाम नबी रहमतुल्लाह अलैह हाजी लीमो फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह हाजी उस्ताद जानण साईं रहमतुल्लाह अलैह उहो बि हिन खे दुआगाह आहिनि ऐं असां तमामु बहितर ख़ुशि थिया आहियूं त इहो कमु जेको ख़ान मोहम्मद रखियो आहे इहो असांजी कंहिं नात ख़ाने जी सोच में बि न हुयो जेको हुन कयो आहे हिन खे हुनजो अलाह दर्जो ॾींदो ऐं असांजी हर वक़्तु दुआ हूंदी अलाह अलाह जो बि हुनखे कामयाबु कंदो तव्हांजा चाहींदड़ माशाअल्लाह सिंध न पर पूरे पाकिस्तान में आहिनि उन्हनि नात ख़ाननि बिलख़ुसूस चाहींदड़नि लाइ नात ख़ाननि लाइ जेके नवां नौजवान आहिनि उन लाइ हिकिड़ो को अहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो छो त पूरे पाकिस्तान खां माण्हू ॾिसी रहिया आहिनि उन लाइ को हिकिड़ो ख़ासि मैसेज ॾियणु चाहियो आख़िर में असांजो मैसेज आशिक़ रसूलनि खे इहो आहे त महबूब करीम सां मुहबत हुजे पर दिलि जे ख़ुलूस वारी मुहबत हुजे ज़बान वारी मुहबत न हुजे ज़बानी मुहबत कंहिं कम जी न आहे उहा हिन जहान में रहंदी ऐं जेकॾहिं दिलि सां इश्क़ महबूब करीम सां जंहिंजो हूंदो उनखे क़बर में बि हशर में बि उन ॿिन्ही जायुनि ते नफ़ो ई नफ़ो आहे जी नाज़रीन ही हुयो सिंध धरतीअ जो मशहूरु मारूफ़ माया नाज़ नात ख़ान फ़क़ीर लियाक़त अली चाचड़ साहिबु जन पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं पंहिंजी ज़िंदगी जे बारे में कुझु चंद ॻाल्हियूं अव्हां सां शेयर कयूं असां हाणे इजाज़त वठंदासीं प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में ऐं वेंदे वेंदे प्रोग्राम जी मोकिलण तां साईं जन खे अर्ज़ु कंदासीं त सुर कोयारी में हिकु ॿ मिसरा थी वञनि या सॼो ॿोल थी वञे त वॾी महिरबानी थी वेंदी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह पवंदी पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में ओय ठत आरी जाम जाओ हाय वागू वठंदी वागू वठंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में
ओ चढ़ी जबल चोट ते वो ओ चढ़ी जबल चोट ते आए सड़ड़ा कंदी सा है सड़ड़ा कंदी सान चौंदी सान रही वञो रात बंबोर में ओ रोज़ो पाक रसूल जो ओ वो है रोज़ो पाक रसूल जो आए चा उठी चुमदी सान चौंदी सान रही वञो रात बंबोर में अदियूं शाह लतीफ चे वो ओ भिट जो घोट लतीफ चे मागे मिलंदी सा मागे मिलंदी सान चौंदी सान रही वञो रात बंबोर में मुझो मालिक तू ही तू ॿियो भरो कंदी यकीन की अल्लाह मुझो मालिक तू। अस्सलाम वालेकुम।